अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं आहियां तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼु को प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं त ही सिंध अंदरि जेके जिनसी ॾाढाई जा वाक़िया पेश अची रहिया आहिनि। ख़ासि तौर ते असां अगरि ॻाल्हि कयूं त मासूम ॿारनि खे जहिड़ी रीति बग़ैर सिफ़त इंसान पंहिंजी दरिंदगी जो निशानो बणाइनि था, इहे वाक़िया एतिरा त वधी विया आहिनि जो अक्सर त जेके मुख़्तलिफ़ सिंध जा शहर आहिनि उतां ई वाक़िया रिपोर्ट थियनि था, पर अक्सर हंधनि तां इहे वाक़िया रिपोर्ट ई नथा थियनि। नतीजे में असांजा जेके मासूम गुलनि जहिड़ा ॿार आहिनि जिन जी हिफ़ाज़त करणु असांजो फ़र्ज़ु आहे, उहे इन्हनि वहशियुनि ऐं इन्हनि बगड़नि जे वर चढ़ी वञनि था। कारण छा आहे या वरी साइकोलॉजिकल असरु आहे जो इहे माण्हू एतिरा वहशी थी था वञनि जो मासूम ॿारनि खे बि पंहिंजे ज़ुल्म जो निशानो बणाइनि था, या वरी समाज में रहंदड़ माण्हू जो उते किरदारु कहिड़ो बणिजे थो, या वरी जेके हुकूमतूं आहिनि, जेके रियासतूं आहिनि, उन्हनि जो कारज छा आहे, उन्हनि जो कमुकार छा थो थिए, उन्हनि जो कहिड़ी ज़िम्मेवारी आहे त उहे इन्हनि केसनि खे कहिड़ी रीति जेको आहे रोके सघनि था। इन सॼी सूरत हाल ते जेको प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं, असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर शाहनवाज़ दल साहब, नफ़्सियाती माहिर बि आहिनि, समाजी अॻुवान आहिनि। उन सां गॾु मारवी अहवान साहिबा बि असां सां गॾु आहिनि, वुमेन प्रोटेक्शन सेंटर जी इंचार्ज आहिनि ऐं समाजी अॻुवान आहिनि। साईं तामिरनि जी वॾी महिरबानी। डॉक्टर साहब, पहिरीं त इहो ॾिसो त फिगर्स ते असां अगरि ॻाल्हि कयूं, मुसलसल इहो हिकिड़ो असां वटि ख़ासि तौर ते सिंध जी खे ई असां फोकस रखंदासीं त सिंध में वाक़िया तमामु घणा थींदा। आए ॾींहुं को न को वाक़ियो, आए ॾींहुं कंहिं न कंहिं शहर में, सिंध जे कंहिं शहर में, कंहिं ॻोठ में, कंहिं वाइण वस्ती में को गुलनि जहिड़ो ॿारड़ो, का गुलनि जहिड़ी का नियाणी जेका आहे उहा इन ज़ुल्म जो शिकार थिए थी। कारण छा था सम्झो? हिन वक़्तु जेके केस आहिनि केतिरा रिपोर्ट थी चुका आहिनि? ॾिसो न, पूरे पाकिस्तान में साहिल जी हिकिड़ी रिपोर्ट आहे, या डॉन डेली डॉन जी हिकिड़ी सर्वे हुई जंहिंमें जेको आहे 1489 ॿार ते जेको आहे सो ज़हनी तशद्दुद थियो। हाणे पहिरीं अचूं था असां तशद्दुद ते, त तशद्दुद जा केतिरा क़िस्म आहिनि। हिकिड़ो जिस्मानी तशद्दुद आहे, ॿियो जज़्बाती क़िस्म जो तशद्दुद आहे, टियों मालियाती तशद्दुद आहे, चौथों जेको आहे सो जिनसी तशद्दुद आहे। सही। उन्हनि समूरनि तशद्दुदनि जी पैदावार ही असांजा जेके नंढा नंढा वाक़िया, नंढा नंढा मामला आहिनि, ही जेके थियनि पिया, जेके बज़ाहिर नज़र त नंढा था अचनि, पर उहे रूहनि खे रंडूं अहिड़ियूं था हणनि जो सदियुनि ताईं उहे ज़ख़्म नथा भरिजनि। सही। छो त जॾहिं रूह ज़ख़्मी थींदा आहिनि न, जिस्म जो ज़ख़्म त 7 ॾींहंनि में, 6 ॾींहंनि में, 8 ॾींहंनि में एंटीबायोटिक खाइण सां ख़तमु थो थी वञे, पर जॾहिं रूह ज़ख़्मी था थियनि त पोइ उहे जेको आहिनि सो उन्हनि जा जेके असर आहिनि उहे सदियुनि ताईं हलनि था। जीअं जॾहिं को ज़ख़्म रसे थो त उनजो स्कार जेको आहे, उनजे ज़ख़्म जो निशान जेको आहे उहो सालनि ताईं, ज़िंदगी ताईं इंसान जे वजूद ते चिटियो पियो हूंदो आहे। ईअं उहे जेके आहिनि सो ज़ख़्म आहिनि उहे रूह ते चिटिया पिया हूंदा आहिनि। हाणे अचूं था त असां वटि तशद्दुद आम जेका आम कम्यूनिटी आहे उहा आहे ॿार। सही। जंहिंजी आसान एक्सेस आहे, सही। जेको स्कूल वेंदे, मदरसे वेंदे, उन खां पोइ शइ वठण जे बहाने ॿाहिरि वेंदे, या पार्क में रांदि खेॾंदे, या उन्हनि खे ईज़ीली वर्गलाए सघिजे थो। इज़ी टारगेट आहे, इज़ी टारगेट आहे। जेका डान जी रिपोर्ट हुई उनजे मुताबिक़ इहो हो त हर ॾींहुं रोज़ाना जे बुनियाद ते 8 ॿारनि सां जिनसी तशद्दुद थो थिए। ऐं उहे हिकिड़ो त असां वटि जेको आहे समाजी मुल्क में, हिकिड़ो असां वटि समाजी, असां वटि थोरी पूरी दुनिया में थो थिए न। इहो मूं वटि त आउं एज़ अ इन ते बि ॻाल्हाईंदासीं त पूरी दुनिया में थियनि था जेके वाक़िया, उन्हनि खे कीअं थो डील कयो वञे, असां वटि तरीक़ेकार चाहे। तव्हां पंहिंजी ॻाल्हि पूरी कयो इहा त असां वटि त ॾिसो न, बेसिकली असां वटि समाजी दबाव आहे, असां वटि जेको ऑफेंडर आहे, जेको जिनसी ज़्यादती करे थो, उनजो कंहिं न कंहिं सियासी असर रसूख़ आहे। उनखां पोइ गुरबत आहे जेको जंहिंसां थिए थी, छो त इहे टारगेट पिक एंड चूज़ कंदा आहिनि। इहे जेके ऑफेंडर हूंदा आहिनि या जेके तशद्दुद कंदड़ हूंदा आहिनि, उहे टारगेट सेटल कंदा आहिनि, पिक एंड चूज़ कंदा आहिनि। उन्हनि खे ॾिसंदा आहिनि, पोइ उन्हनि जी गुरबत ॾिसंदा आहिनि, उनजी बेपहुची ॾिसंदा आहिनि, उनजी नादारी ॾिसंदा आहिनि, उनजी बेवसी ॾिसंदा आहिनि, ऐं उनजे माइटनि जी जेका आहिनि सूरत खे, समाजी, सियासी ऐं इक़्तिसादी सूरत खे ॾिसी करे पोइ उनखे, जीअं असां चवंदा आहियूं स्टाकिंग थींदी आहे प्रपरेटर्स जी, त उहे उनजो पीछो कंदा आहिनि, प्लैनिंग कंदा आहिनि, उनखे पोइ जॻह सिलेक्ट कंदा आहिनि, उनखां पोइ उनखे अगवा कंदा आहिनि या वर्गलाईंदा आहिनि, वर्गलाए उनखे वठी वेंदा आहिनि, पोइ जिनसी ॾाढाई जो इहो हिकिड़ो, इहा उन्हनि माण्हुनि जे अंदरि नफ़्सियाती तौर ते बिगाड़ आहे, हिकिड़ो समाजी बिगाड़ आहे, हिकिड़ो जिस्मानी बिगाड़ आहे, जंहिंजे ताबे थी करे हू अहिड़ियूं हरकतूं कनि। मारवी खां ओपिनियन वठूं, हिन ते ॻाल्हाईंदासीं त इहे जेके बिगाड़ जेका तव्हां चयो छो था पैदा थियनि। मारवी, तव्हां वटि कहिड़ी रिपोर्ट आहे हिन वक़्तु अगरि असीं ॻाल्हि कयूं ख़ासि तौर ते मासूम ॿारनि जे हवाले सां? जीअं दादू में वाक़ियो थियो ताज़ो, उन खां पहिरीं असां अगरि नज़र ॾियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़ा वाक़िया थिया आहिनि। इवन हैदराबाद में बि 3-4 वाक़िया जेके आहिनि हिकिड़ी तवातिर सां साम्हूं आया। त
त हिन वक़्तु जेका तव्हां वटि रिपोर्ट आहे तव्हां कीअं था ॾिसो हिननि वाक़िअनि खे? फ़हीम, जॾहिं असां ॾिसूं था कहिड़े क़िस्म जा वाक़िया असांखे ख़बर पए थी त घणो करे तव्हां ऑब्ज़र्व कंदा कि ॿारनि जो रेप करे उन्हनि खे मारे छॾियो वञिबो आहे, यानी उन्हनि खे ज़िंदा नथा छॾनि। हींअर बि दादू में हिकिड़ो वाक़ियो थियो आहे, उन में ॿार खे रेप करण खां पोइ उनजे गलो दॿाए करे उनखे मारे छॾियो। उनजे अलावा जेके तव्हां पुठियां बि वाक़िया ॾिसो था, ज़ैनब जो वाक़ियो ॾिसी वठो, उनजे अलावा बि घणा ई वाक़िया असांजे सिंध में असांखे डिफरेंट जॻहुनि तां नज़र अचनि था। उन में मासूम ॿारनि जो रेप करण खां पोइ उन्हनि खे मारे थो छॾियो वञे, त उन खां पोइ ॻाल्हि खुले थी, मीडिया ते बि अचे थी, असां एक्टिविस्ट खे बि ख़बर पए थी, सॼी हुकूमत खे बि ख़बर पए थी, इक़दाम वठा वञनि था। लेकिन मां उन स्टेज खे ॾिसां थी जेकी इनिशियल स्टेज आहे, ऐं इनिशियल स्टेज उहा आहे जॾहिं असां वटि अक्सर पेरेंट्स कॉन्टेक्ट कंदा आहिनि कि जी असांजे 8 साल जे हिकिड़े केस जो एग्ज़ाम्पल खणी था वठूं। ईद खां हिकिड़ो ॾींहुं पहिरीं हिकिड़ी फैमिली कॉन्टेक्ट कयो, उन्हनि चयो जी असांजा ॿार आहिनि, पाड़े जो छोकिरो उन्हनि खे घुराए करे उन्हनि सां सेक्सुअल अब्यूज़ करण जी कोशिशि कई आहे, असांखे असांजी नंढड़ियुनि ॿुधायो आहे। घुरायो, ॻाल्हायो, इंटरव्यू उन्हनि जो वरितो, भई उन्हनि FIR बि करायूं। ईद जे ॾींहुं तव्हांखे ख़बर आहे केतिरो मुश्किल आहे, असां जेको आहे फोर्सिस खां इहे पंहिंजे इन्हनि केसिस ते घणो फोकस रखंदा आहियूं, सॼो असां कमु करायूं, ऐं सॼो असां उन में फ्रंट हुयासीं, ॾाढे सुठे तरीक़े सां उनखे डील बि कयोसीं। ऐं ऑब्वियसली हिकिड़े नंढड़े ॿार जे प्राइवेट प्लेसिस खे तव्हां टच कंदव या बुरे तरीक़े सां तव्हां उनखे हैरेस करण जी डेली कोशिशि कंदव। ॾिसी, इहे इनिशियल स्टेजिस हूंदा आहिनि, डॉक्टर साहब बि वधीक ॿुधाईंदा। जेके रेपिस्ट आहिनि न, उहो हिकदमि रेपिस्ट नथो ठही वञे, उहो हिकिड़े स्टेजिस मां फेज़िस मां गुज़रे थो। उहो ॿारनि में हथ विझी 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 जॾहिं उहो कॉन्फिडेंट थो थी वञे, पोइ उहो रेप जी तरफ़ वञे थो। त ईअं ई जॾहिं असां वटि इन स्टेज ते अचनि था त उन्हनि FIR बि कटराई, शुरू में एॾा जज़्बाती बि हुया, उन खां पोइ केस वापसि वठी छॾियनि, माफ़ करे छॾियनि कि न असांजी धीअरूं त नंढड़ियूं आहिनि, 7 साल जूं 8 साल जूं, अलाए अॻियां जेको आहे न कीअं केस वञे, असां उन्हनि खे हिकिड़ो त इहो जेको ड्रप आहे, इहो छा थो करे, हैरेसर्स जो, सेक्सुअल अब्यूसर्स जो हौसलो वधाए थो छॾे। मुंहिंजा उन वक़्तु बि उन फादर के इहे वर्ड्स हुया, ऐं अॼु बि मुंहिंजा असांजे हर ॾिसण वारे पेरेंट्स के, हर ज़िम्मेदार शहरी के इहे ई लफ़्ज़ आहिनि कि अगरि तव्हां सेक्सुअल अब्यूज़, सेक्सुअल हैरेसमेंट तव्हांजे ॿार सां कोई थिए थी, बेशक तव्हांजे घर जी 4 दीवारी जे अंदरि कोई माइट थो करे या ॿाहिरि या स्कूल में कोई उस्ताद, किथे बि तव्हां हुनखे लाइट न वठो, छो जो तव्हांजी माफ़ी उन माण्हू खे अॻियां वॾो क्रिमिनल, वॾो रेपिस्ट ठाहिण में मदद ॾींदी। त इहे जेके सॼा इश्यूज़ आहिनि, इन में जॾहिं असांजा ॿार ठीकु ठाक आहिनि, हल्की फुल्की त मां हिनखे न चवंदमि, लेकिन हिकिड़े शुरू जे लेवल ते जेकी उन्हनि सां सेक्सुअल हैरेसमेंट अब्यूज़ थिए थी, उहो रिपोर्ट नथो थिए। इहा जेकी नाहे रिपोर्ट थियण, इहा हुनखे रेप ताईं पुॼाए। ही जेको वधीक जेके वाक़िया थियनि पिया आहिनि में इहो कारण थी सघे थो त जेको असां रिपोर्ट नथा करण ॾियूं, इहो हिकिड़ो वॾो असर विझे थो, क्योंकि तव्हां असां रेप केस औरत सां ई खणी था वठूं, जेको मोटरवे ते थियो, उन में इहो चयो थो वञे कि बाबा औरत निकिती छो ॿाहिरि। हाणे इहा ॻाल्हि छा ऑफेंडर न ॿुधंदो हूंदो, त ऑफेंडर्स अहिड़े क़िस्म जा इहो ई चवंदा भई ॿाहिरि न निकिरो, रेप न कंदासीं। सो दिस मेंटेलिटी, इहे जेके शयूं असां सम्झूं था, असांजी मुआशरो जेको मिली करे कंफर्टेबल एनवायरनमेंट ॾे थो ऑफेंडर्स खे, इहो बि रीज़न आहे असांजे समाज जो वॾो बिगाड़ आहे। डॉक्टर साहब, जहिड़े तरीक़े सां ज़ाहिर जेको रेपिस्ट आहे, जेको उन जी जेका साइकी हूंदी आहे, जेका असां तव्हां जेको पहिरीं ॻाल्हि कई, छा मेंटेलिटी अप्रोच हूंदी आहे, छो मतिलबु एतिरे उन ते वञी माण्हू पए थो, छा इहो डिसऑर्डर आहे को? हाणे ॾिसो, ॿ टे ॻाल्हियूं आहिनि। एज़ अ साइकेट्रिस्ट, एज़ अ नफ़्सियात जे माहिर जे तौर ते, जॾहिं असां उन माण्हू जो एनालिसिस कंदा आहियूं, छेद कंदा आहियूं, छंड कंदा आहियूं, जॾहिं उनजो इंटरव्यू वठंदा आहियूं, छो त आउं त बिलीव कयां थो त समाज जे अंदरि नफ़्सियाती बीमारियूं आहिनि, ठीकु, समाज जे अंदरि समाजी बीमारियूं आहिनि, समाज जे अंदरि जिस्मानी बीमारियूं आहिनि, उहो सॼी दुनिया खे ख़बर आहे। हाणे जॾहिं अचूं था स्पेसिफाइड उन ऑफेंडर ते, उन प्रिपरेटर ते, उन जेको आहे सो स्टॉकर ते, या जेको इहो कमु करे थो, त पहिरीं ॾिसूं त आया उहो माण्हू इन नहज ते पहुतो छो आहे, आया उन सां बचपन में को सेक्सुअल अब्यूज़ थियो, पोइ उहो एंटी सोशल पर्सनैलिटी में वियो, बॉर्डर लाइन पर्सनैलिटी में वियो, आया उहो ड्रग अब्यूज़र आहे, उहो को नशो थो करे, का अहिड़ी नशो थो करे, या उहो ब्रोकन फैमिली सां वाबस्तगी आहे उनजी, कंहिं ब्रोकन फैमिली जो ॿारु आहे, उनखां पोइ जॾहिं वॾो थियो त पोइ हू इंतकामी रिवेंजिस थो थी वञे, उहो पोइ सभु शयूं करे थो।
ठीकु आहे असां आऊं त चवंदो आहियां त बाबा जेके बि रेपिस्ट आहिनि उन्हनि खे त कानून पंहिंजे तरफ़ां कड़े खां कड़ी सज़ा ॾे माना अहिड़ी इबरत जो मक़ाम हुजे अहिड़ी सज़ा ॾे जेका समाज जे लाइ हिकिड़ो निशान थी वञे त जेकॾहिं को अहिड़े हाणे अञा जेका अहम ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदसि न उहो जॾहिं इहे माण्हू एंटी सोशल माना समाज जे ख़िलाफ़ वारी शख़्सियत जो बिगाड़ या बॉर्डर लाइन पर्सनैलिटी जो बिगाड़ या बायपोलर थींदा आहिनि या के नशे में उतरा थियनि पोइ इन्हनि जे अंदरां पछताव ख़तमु थो थी वञे सही उन्हनि जे अंदरि रिग्रेट्स कोन था हुजनि उन जे अंदरि पछताव कोन थो हुजे उन जे अंदरि जेके आहिनि सो हिकिड़ी जेका आहे सो मेंटेलिटी जेका आहिनि सो प्योरली ॾोहारी क़िस्म जी नफ़्सियात जुड़ी थी वञे पोइ उन्हनि खे कहल कोन थो अचे रहम कोन थो अचे तव्हां ॾिसो त सेक्शुअल अब्यूज़ खां पोइ उहो बेरहम तरीक़े सां उन ॿार खे उन वॾे खे या कंहिंखे जंहिंसां थिए थो उनखे मारे छॾीनि था उनखे जेको आहे उज़वा कटे छॾीनि था उनखे टुकड़नि में करे छॾीनि था तशद्दुद था कनि ऐं ॾिसो उन खां पोइ हिकिड़ा सैडिस्ट हूंदा आहिनि जेके पंहिंजे पार्टनर खे ज़ख़्मी करे तकलीफ़ ॾेई मारे पोइ उनजो जेको आहे सो जिन्सी ॾाढाई कंदा आहिनि इहो बि हिकिड़ो शख़्सियत जो बिगाड़ आहे इहे सभु ॾिसो समाज जे अंदरि असां रहूं पिया जियूं पिया खायूं पिया उथूं पिया वेहूं पिया त असांखे समूरियूं शयूं कंसीडर करणियूं पवंदियूं असां जेकॾहिं चऊं था त बाबा हिननि जो साइकेट्रिक एवोल्यूशन करायो त माण्हू चवंदा आहिनि त बाबा डॉक्टर साहिब त हिननि जी ज़मानत कराए छॾी ऐं हरगिज़ ईअं नथो चवां ऐं इहो थो चवां त उन्हनि जो कानून पंहिंजो रस्तो वठे समाज पंहिंजो रस्तो वठे जेको मुरवज आहे आईने पाकिस्तान में जेको कानून पाकिस्तान चवे थो उनजी सज़ा उहा ॾियो पर उन मां असांखे आउट प्रोडक्ट्स छा मिलणु खपे उनजी एवोल्यूशन थियणु खपे त आया इन इहो जेको ॾोह कयो आहे इनजे पोयां इनजे सबब कहिड़ा हुआ असां वटि एतिरो को कम ई नथो थिए न इन मामले में तव्हां कीअं था सम्झो वाक़ई में जीअं डॉक्टर साहिबु ॻाल्हि करे कनि पिया त मतिलबु उनजी जेका मेंटेलिटी आहे उनखे चेक करणु घुरिजे ऐं ॿियो हीअ जेके ज़रूरी त न आहे उहो उनखे साइकोलॉजिकली को असरु हुजे उहो आदि मुजरिम बि थी सघे थो बिल्कुलु हिन जा जीअं त डॉक्टर साहब बि असांखे तमामु घणा सबब ॿुधाया आहिनि ऐं हिकिड़ो अक्सर असांखे इहो बि नज़र ईंदो आहे कि जिन्हनि सां बचपन में छोकिरनि सां ई बेशक जेके सेक्सुअल अब्यूज़ जा निशानो ठही चुका हूंदा आहिनि उहो बि वॾो थी करे ॿियनि खे निशानो ठाहिण जी कोशिशि कंदा आहिनि इन तरह जी शयूं बि आहिनि अच्छा अक्सर असां वटि इहा हिकिड़ी वॾी बहस आहे असांजी सॼी सोसाइटी में कि जी सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिननि या त एजुकेट कयो वञे ॾिसो हे ॿई शयूं हिकिड़ो डिफरेंट अहमियत रखनि थियूं जॾहिं असां हींअर राइट नाउ दिस इज़ अ क्राइसिस सिचुएशन आई मस्ट से ॿारनि जे लाइ हिकिड़ी क्राइसिस सिचुएशन आहे त जॾहिं बि कंहिं मुल्क में का क्राइसिस सिचुएशन अचे थी त उनखे हैंडल करण जे लाइ उन वक़्त जी नौयत खे ॾिसी करे इक़दाम खणणा पवंदा आहिनि त इन वक़्त जी नौयत आहे सख़्त सज़ा ऐं उन खां पोइ असां हाणे ॻाल्हि था कयूं एजुकेट करण जी सो दैट इज़ अ ऑन गोइंग प्रोसेस जंहिंजा रिज़ल्ट हिकदमि न असांखे मिलंदा आहिनि त जॾहिं असां एजुकेट कंदासीं त मतिलबु असां पंहिंजी ईंदड़ नस्लुनि खे तयार था कयूं कि उहे इहे जेको आहे शयूं न कनि या असां उन्हनि खे एजुकेट कयूं अवेयर कयूं छा ग़लति आहे छा सही आहे त दिस इज़ समाजी रुकावटूं अची थियूं ब्रेक वठी था वठूं ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदा हिते वरी समाजी जेके रुकावटूं अची वेंदियूं एजुकेशन जे हवाले सां अगरि कयूं था असां हिननि खे रोकथाम जे लाइ असां वटि वरी ॿिया बि घणा ई पहलू अची था वञनि त ब्रेक वठी वठो नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे मां ब्रेक खां पहिरीं तव्हां चयो पियो एजुकेशन वारो जेको पहलू हो त असां अगरि एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था अगरि असां सेक्स एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था असां अगरि जेंडर एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था त असांजे समाज में केतिरा ई ॿिया जेके आहिनि सवाल थी था वञनि त इन सॼी सूरत हाल में असां पंहिंजे ॿारनि खे कीअं इन में जेको आहे एजुकेशन ॾियूं ऐं उन्हनि खे कीअं आगाही ॾियूं असां सभु हिन ॻाल्हि खे त मञूं था कि जॾहिं असांजो दिस इज़ अ बायोलॉजिकल प्रोसेस जॾहिं असांजो ॿारु वॾो थो थिए हिकिड़ी टीन एज में अचे थो त हुनखे फीलिंग्स बि आहिनि हुनजी बॉडी में चेंजिस था अचनि फिज़िकल चेंजिस था अचनि इमोशनल चेंजिस था अचनि लेकिन हिकिड़ो वॾो कम्युनिकेशन गैप आहे असांजे पेरेंट्स ऐं ॿार जे विच में उन खां पोइ उन फीलिंग्स खे एड्रेस करण जे लाइ उन चेंजिस जे बारे में नॉलेज वठण जे लाइ असांजो ॿारु 2 खां 3 शयूं इख़्तियार कंदो आहे या त हो पंहिंजे पीयर सर्कल जेको दोस्त आहिनि उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदो या त हो गूगल या सोशल मीडिया जी एप्स ते उनखे तलाश कंदो गूगल ऐं सोशल मीडिया जी ऐप में बि छा मालूमात आहिनि उहे असां ॾिसी सघूं था कि उहे सही रस्तो असांजे ॿार खे न ॾेखारींदियूं ऐं जॾहिं हो पंहिंजे सर्कल मां ॻाल्हि ॿोल इन बारे में मालूमात कंदो त सर्कल त पाण हुन जे ई
फेज़ मां गुज़रे थो उहो हुनखे कीअं सही शयूं एड्रेस कंदो त इते सभिनी खां पहिरियों इंटरेक्शन सभिनी खां पहिरीं इंस्टीट्यूशन ई ॿार जो पंहिंजो घर आहे इते पेरेंट्स खे बि एजुकेट करण जी ज़रूरत आहे पेरेंट्स खे इहा रिस्पॉन्सिबिलिटी क्योंकि पेरेंट्स हुन फेज़ मां गुज़री आया उन्हनि खे ख़बर आहे कि असांजो ॿार इन्हनि 14 15 16 सालनि जी उमिरि में ज़रूरत आहे उन्हनि सां ॻाल्हाइण जी उन्हनि जी ट्रेनिंग जो इन सेक्सुअल एजुकेशन के ऐं इन टॉक के ओपन हिस्सो ठाहिनि इन वक़्तु थी छा रहियो आहे जॾहिं बि कोई रेप केस ईंदो जॾहिं बि कोई अहिड़े क़िस्म जी टॉक हूंदी हाणे त असां ॾाढो ओपनली ॻाल्हायूं था सेक्सुअल एब्यूस रेप अॻे इहे शयूं ॾाढियूं हिकिड़ो हूंदो कि का ग़लति ॻाल्हि करे छॾी आहे ऐं ॿारनि खे हिते न विहारियो ॿारनि खे तव्हां हटाए छॾियो त इन्हनि खे काफ़ी माइंड कयो वेंदो स्टिल व्हाट इज हैपनिंग इफ समथिंग यू नो लाइक दैट एनी न्यूज़ अची वई आहे का ॿार सां कंहिं एब्यूज़ जी या छा त फौरन घर वारा पंहिंजे ॿारनि खे हिते हुते करे छॾंदा चैनल मटाए छॾंदा तव्हां उन्हनि खे सही तरीक़े सां पंहिंजे जेको आहे रिलीजन जी बाउंड्रीज़ में रही करे पंहिंजे सोसाइटी जे एथिक्स में रही करे तव्हां उन्हनि खे कन्वे कयो न त जितां कन्वे थींदो जंहिं तरीक़े सां कन्वे थी रहियो आहे दैट इज़ नॉट फेवरेबल फॉर अस डॉक्टर साहब जीअं मारवी जी ॻाल्हि खे अॻियां खणी वधायूं त तव्हां पंहिंजे ॿारनि सां पाण दोस्ती रखो इन खां पहिरीं जो ॿियो केरु वञी दोस्त थी वञे हुननि जो त तव्हां कीअं था ॾिसो पेरेंट्स जी जेका ज़िमेदारी आहे ख़ासि तौर ते जेका जहिड़े रीति असां एजुकेशन जी ॻाल्हि कयूं था जहिड़ी रीति इन्हनि मामलनि ते डिस्कशन जी ॻाल्हि था कयूं असांजो जेको सिंधी समाज आहे उन जो जेको उथणु वेहणु असांजो जेको रहणी कहणी आहे त असां पंहिंजे ॿारनि खे इन सॼी सूरताल खां कीअं आगाही ॾेई सघूं था ॾिसो ॿ टे शयूं आहिनि ऐं हिकिड़ो असांजो समाज पिदरशाही समाज आहे ठीकु हिकिड़ो सेगमेंट इहो आहे जिते हाणे असांखे निकिरणो थो पवंदो निकिरंदासूं असां अञा सदियुनि खां पोइ निकिरंदासूं सच इहो आहे बाक़ी जेकॾहिं अखियूं बंदि करे चवंदासीं त सुभाणे निकिरी ईंदासीं त सुभाणे निकिरी ईंदासीं पर सच इहो आहे तव्हां अॼु ॾींहुं ताईं कारोकारी ते जेको आहे सो कंट्रोल न करे सघिया आहियो तव्हां अॼु ॾींहुं ताईं ॿियनि मामलनि ते कंट्रोल न करे सघिया हाणे अचो था उन सेगमेंट ते असां वटि ॿ ग्रुप आहिनि हिकिड़ो अर्बन ग्रुप आहे शहरी आबादी ॿी असांजी आहे ॻोठाणी आबादी ॿाराड़ी जी रूरल आबादी असां वटि 65% जेको आहे सो माण्हू ॿाराड़ियुनि में रहनि था ऐं 35% माण्हू जेके आहिनि असांजा शहरनि में रहनि था शहरनि में एजुकेशन जो स्टेटस वरी अपर ऐं लोअर क्लास वारो थी थो वञे ॿाराड़ी में त एजुकेशन आहे ई कोन तबाह बर्बाद थी वई ख़तमु थी वई स्कूलनि में जानवर ॿधा पिया आहिनि इहो सॼो हलो हाणे अचूं था अॻियां हाणे हिते जेको रोल डेवलप पियो थिए आउं हमेशह तरक़ी जेका चाहींदो आहियां त क़ौमुनि जी ऐं मुल्कनि जी जेका तरक़ी थींदी आहे उहे 4-5 माण्हू गॾिजी कंदा आहिनि सही पहिरियों त जेको असांजो मौलवी आहे मंबर ते मस्जिद जे मंबर मां जेको 5 दफ़ा फलाह जी ॻाल्हि करे थो हर जुमे ते ख़ुतबो थो ॾे उन खां शुरू कजे सही ॿियो वालदेन खां शुरू कजे वालदेन मां बि माउ असां वटि ॿार जेको बि आहे पंहिंजी माउ सां वधीक अटैच हूंदो आहे पीउ सां घटि अटैच हूंदो आहे शहरी समाज में थोरो घणो त तरक़ी थी आहे त उते पीउ सां थोरी अटैचमेंट हूंदी आहे उन खां पोइ टीचर थो अचे हाणे जेके ॾोहो थिए थो जेको ॿारनि सां उन्हनि में टीचर बि इन्वॉल्व थो थिए मदरसे जो मौलवी बि इन्वॉल्व थो थिए मुख़्तलिफ़ एक्टर्स इन्वॉल्व था थियनि उन खां टीचर बि इन्वॉल्व ठीकु आहे चवण जो मक़सदु आहे ऐं किथे मूं वटि एतिरा खोड़ सारा केस आहिनि जेके मारवी वटि बि कोन पहुता हूंदा त फादर उन वटि बि पहुता आहिनि फादर पंहिंजे ॿारनि सां सेक्शुअल अब्यूज़ कनि था अली केतिरा आहिनि वाक़िया आहिनि थाउज़ेंड्स में आहिनि इहे जेके रिपोर्ट ई नथा थियनि रिपोर्ट था थियनि उन खां पोइ जीअं फ्लिकर थी था अचनि मीडिया ते त पोइ मीडिया हुनखे वरी हाइप ॾेई थी छॾे पोइ हाणे जेको आख़िरी रोल अचे पियो सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडिया जी तव्हां अॼु वेठा आहियो असां अॼु जेको प्रोग्राम पिया कयूं न इहो उनजो हिकिड़ो कड़ी आहे उन समूरनि शयुनि ते जेको आहे सॉफ्ट टच ऐं हार्ड टच वारो गुड टच ऐं बैड टच वारो इन जी आगाही थियणु खपे कोर्स में जेको आहे सेक्शुअल एजुकेशन थियणु खपे उन खां पोइ असांखे ॾिसो तव्हां ख़ाली ॿाहिरि जेको गली में हिकिड़ो बदमाश बीठो आहे जेको तव्हांखे लॻे थो त उहो एंटी सोशल सेक्टर जो माण्हू आहे या क्राइम जो माण्हू आहे उन खां पंहिंजे ॿार खे बचाईंदो तव्हांजी इनसाइड फैमिली में इंसेस्ट थिए थो तव्हांजे रिश्तेदारनि में थियनि थो वाक़फ़कारनि में थियनि था मूं वटि हिकिड़ो अहिड़ो केस हो सऊदी अरब में छोकिरी हुई छोकिरो हुन सां हुननि जी फैमिली मेंबर हो सेक्शुअल अब्यूज़ केस उहा वरी अमेरिका शिफ्ट थिया त हू वरी माण्हू अमेरिका वियो उते केस छोकिरी 24 सालनि जी थी उनजी शादी थी शादी ब्रेकअप थी वई हिते पाकिस्तान आई मूं वटि केस रिपोर्ट थियो हाणे केॾो वॾो 8 सालनि खां हुन सां अब्यूज़ थियो 18 सालनि जी उमिरि ताईं पोइ हुनजी शादी थी शादी न बरक़रार रहे सघी हुनजी ॿी शादी थी उहा बरक़रार न रहे सघी
त मूं वटि त 1000 केसिस जी हिस्ट्रीज़ आहिनि जेके असां डिस्क्लोज़ नथा करे सघूं, पर फॉर एजुकेशन पर्पज़ आगाही जे लाइ असां नाला खणण खां सवाइ अंग अखर त ॿुधाए सघूं था। असां गॾिजी कमु कयो हिकिड़ो, उन में थियो असां ॾिठो मारवी असां जॉइंट कंदा। मूंखे त ॾाढी ख़ुशी आहे त वुमेन प्रोटेक्शन सेल तमामु बहितरीनु कमु करे पियो। पुलिस ऐं मैडम पाण जेका आहे न एतिरी मुतहरिक आहे जो मुंहिंजी नज़र में तव्हां हुनखे ॾिसंदो आहे 18 कलाक कमु कंदी आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त समाज खे ॾिसो, तव्हां हींअर कोरोना जे करे ॾिसंदो न त कोरोना जो ख़ौफ़ हुयो त ॿार खां वठी नंढो वॾो बि 30 सेकेंड 20 सेकेंड जेको आहे हथ धोए पियो। असांखे जंगी बुनियादनि ते हिन ते कमु करणो आहे, मल्टी सेक्टोरल अप्रोच करणी आहे, घण पासाए तरीक़े सां उस्ताद ते बि कमु करणो आहे, पर उन क्रिमिनल फैक्टर जी असेसमेंट कीअं थींदी? उहा असेसमेंट हिकिड़ो वॾो सुवाल आहे। पुलिस जो रवैयो, उन खां पोइ भोतार जो रवैयो, उन खां पोइ सियासी अदाकार जो रवैयो, उन खां पोइ समाज जो रवैयो, उन खां पोइ ॿियनि माण्हुनि जो रवैयो। हाणे हिकिड़ी हीअ छोकिरी जेका 24 कलाक कमु करे पई, 18 कलाक कमु करे पई, हिन जी पूरी टीम मूं ॾिठी आहे। आई वेंट देयर, आई जस्ट ऑब्जर्व एवरीथिंग। त हीअ हिकिड़ी छोकिरी कमु पई करे सखर में वञी पई, हर जॻह ते 17 ज़िलनि 18 ज़िलनि में न पर ॾिसो न, खाली इहा ज़िम्मेदारी मारवी या वुमेन प्रोटेक्शन सेल जी या कंहिं हिकिड़े खाते जी त न आहे न। असांजी असां ॻाल्हि कयूं पिया त इहा ज़िम्मेदारी असांजे वालिदेन जी बि आहे, समाज जी बि आहे। वालिदेन, मौलवी, टीचर, समाज, चङो ही घण पासां रुखनि ते असांखे ही जकड़णो आहे। मारवी तव्हां ॿुधायो कीअं था ॾिसो वालिदेन कहिड़े तरीक़े सां ज़िम्मेवारी पंहिंजी पूरी करे सघनि था पंहिंजे ॿार खे आगाही ॾियण में, पंहिंजे ॿार खे सेफ रखण में, पंहिंजे ॿार खे इन्हनि वेश्यनि खां इन्हनि बगड़नि खां बचाइण? फ्रेंड, सभिनी खां पहिरीं त वालिदैन इहो रियलाइज़ कनि ऐं एक्सेप्ट कनि कि दिस इज़ हैपनिंग। इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे असांजे ॿारनि जे लाइ। उन खां पोइ जॾहिं हो हिन ॻाल्हि खे रियलाइज़ कनि त पोइ हाणे खां ई हो हींअर खां ई पंहिंजे ॿारनि खे, जीअं हाणे असां वारी जनरेशन आहे, असां त प्लान करे वेठा आहियूं कि अॻियां जेके असांजा ॿार हूंदा असांखे कीअं स्ट्रेटेजिकली उन्हनि खे ॿुधाइणो आहे त कहिड़ी उमिरि में कहिड़ा चैलेंजिस आहिनि, कहिड़ी उम्र में कहिड़े तरह जा माण्हू आहिनि, कहिड़ी उम्र में कहिड़े सोसाइटल बिहेवियर्स खे तव्हांखे फेस करणो आहे। त ईअं ई हर माण्हू वटि हिकिड़ो वॾो ह्यूज एक्सपीरियंस आहे, लेकिन असां नथा ॻाल्हायूं पंहिंजे ॿारनि सां। त अञा ताईं जा जेके हींअर पेरेंट्स आहिनि, तव्हांजो हिकिड़ो मीडिया, जीअं डॉक्टर साहब बि चयो कि वॾो हिकिड़ो रोल प्ले थो करे आगाही जे हवाले सां। त असां जीअं मौजूदु आहियूं हिते, त तव्हांजे हिननि चैनल्स टॉक शोज़ जे ज़रिए बि असां पेरेंट्स सां ॻाल्हायूं था कि तव्हां अगरि अञा ताईं पंहिंजे ॿारनि सां नाहे ॻाल्हायो त तव्हां अॼु खां हींअर खां तव्हां ॿुधी करे उन्हनि सां पंहिंजे तरीक़े सां ॾिसो। हर घर जी 4 दीवारी जे अंदरि पंहिंजा रूल्स हूंदा अथव, हर घर जी 4 दीवारी जे अंदरि पंहिंजो तरीक़ो हिकिड़ो आहे ॿारनि खे रखण जो। जेसि ताईं असांजी ॻाल्हि आहे उते असां खां जेतिरो थिए थो, डॉक्टर साहब खां जेतिरो थिए थो असां कयूं ताईं काफ़ी अहिड़ा केसिस आहिनि असां नथा तव्हांखे हिते ओपनली ॿुधाए सघूं जेके असां गॾिजी डील कया आहिनि, जिन्हनि में असांखे महसूसु थींदो आहे कि ऐं जिते असां ॻाल्हि था कयूं दादू जी, हींअर रिसेंटली दादू जो केस थियो आहे। 3 साल जी छोकिरी आहे जंहिंजे पाड़े वारे हुनखे रेप करण, हाणे रेप अटैम्प आहे या पूरो रेप आहे उहो असांखे रिपोर्ट ॿुधाईंदी, लेकिन इन वक़्तु जेको केस थियो आहे उन में उन ऑफेंडर जी एज आहे 18 इयर्स। तव्हां सोचो 18 इयर्स में अगरि त असां उनजी रिहेबिलिटेशन जे बारे में बि सोचूं, असां इहो बि ॾिसूं कि असांजा हिन उमिरि जा ॿार इन्हनि शयुनि में, इन क्राइम जो उन्हनि खे करेज हौसलो अचे किथां थो। जेसि ताईं रिसर्च प्रॉपर न थींदी, जेसि ताईं रूट कॉज खे न पकड़ींदासीं, तेसि ताईं इनखे असां ख़तमु करणु असांजे लाइ मुश्किल आहे। बाक़ी सिचुएशन खे कंट्रोल करण जे लाइ कानून साज़ी थे, अञा बहितर नमूने थे, अञा भी सेटिस्फैक्टरी ना है। असांजी जेको आहे अमल दरामद इम्प्लीमेंटेशन जी ॻाल्हि था कयूं, उते असां हिकिड़े रेप विक्टिम जो जंहिं सां वास्तो थो पए, हिते त असां सॼो ॻाल्हायूं था कि इहे वाक़िया थियनि ई न, पेरेंट्स, टीचर्स, करिकुलम, उस्ताद, असां सिविल सोसाइटी, डॉक्टर्स, मीडिया, उन्हनि जो छा रोल आहे। हाणे असां ॻाल्हि था कयूं कि रेप थी थो वञे त उन्हनि जो रोल छा थींदो। जॾहिं रेप थी थो वञे त असांजी जेको पुलिस सां पहिरियों इंटरेक्शन आहे उहा सेंसिटाइज्ड हुजे। उन खां पोइ डॉक्टर जिन्हनि खे इहो सॼे चेकअप्स करणा आहिनि, DNA सैंपल्स वठणा आहिनि, उहे ॾाढा अलर्ट, ॾाढा सेंसिटाइज्ड ऐं सुठे नमूने सां उन केस खे डील कनि। उन खां पोइ मीडिया
सोशल मीडिया ऐं सिविल सोसाइटी उन्हनि मासूम ख़ानदाननि खे जेके विक्टिम आहिनि ऑलरेडी साइकोलॉजिकली परेशान आहिनि उन्हनि जी आइडेंटिटी रिवील्स करणु उन्हनि खे जेको आहे पंहिंजे कमेंट्स ऐं पंहिंजी वाह जे चक्कर में तव्हां उन्हनि जे नाला उन्हनि जी तस्वीरूं तव्हां ताज़ियत बि अगरि करणु वञो था या तव्हां अफ़सोस बि करणु वञो था त तव्हां फोटोशूट लॻाए वेठा आहियो त इहे इख़्लाक़ियात काॾे हलियूं वयूं आहिनि असांजियूं। ठीक है मां भी ब्रेक वठी अखलाकियात ते ॻाल्हायूं था त छा ज़िम्मेदारी थी सघे थी गवर्नमेंट जी इदारनि जी ख़ासि तौर ते जीअं तव्हां चओ था उहे जेके विक्टिम थियनि था उन जेके माइट आहिनि जेके वारिस आहिनि उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ थिए थी उन्हनि सां कहिड़ो बिहेवियर आहे ब्रेक वठी वठूं नाज़रीन ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम मंज़र पस मंज़र में जेके ख़ासि तौर ते ॿारनि खे ज़हनी ऐं जिस्मानी तशद्दुद जो निशानो बणायो वञे थो उन हवाले सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। डॉक्टर साहब जेका ॻाल्हि कई मारवी त असांजो जेको अहम ज़िम्मेवारी थिए थी ख़ासि तौर ते असां रियासत जी ॻाल्हि कयूं ख़ासि तौर ते जेका पुलिस सेंसिटाइज़ न आहे ऐं उहो जेका फैमिली आहे जंहिंसां इहो वेदन थिए थो इहो ज़ुल्म थिए थो ज़ुल्म जो शिकार थिए थी उहो मुतासिर फैमिली उन सां वरी असां जेको सोशली जेको कयूं था उहो बि ॾाढो ग़लति रवैयो हूंदो आहे असांजो त असां उन जा फ़ोटू बि शेयर कयूं असां उन्हनि सां जेको हिकिड़े क़िस्म जी ताज़ियत कयूं वञी असां उन्हनि सां उनजे चऊं त वास्ता या ॾुख में बराबरि या शरीक कयूं पर ॿिए पासे असां ॾिसूं त उन ते साइकोलॉजिकल वॾा असर थियनि था। हीअ जेका कॉर्पोरेट वर्ल्ड वॾी बेरहम हूंदी अथव उनखे दिलि कोन हूंदी आहे उनखे सिर्फ़ु दिमाग़ हूंदो आहे ऐं उहा दिमाग़ सां ई सोचींदी आहे त असांजी TRP कीअं वधे सही ऐं असीं जेके समाजी अॻुवान आहियूं उहो फोटो सेशन उन लाइ कराईंदा त वाह वाह थिए त बाबा डॉक्टर शाहनवाज़ दल फलाणी जॻह ते पहुची पहुतो ठीकु मारवी वेठी आहे तव्हां सां असर केतिरनि ॿुधो मारवी तव्हां सां गॾु वेठी आहे हिन कीअं माण्हुनि खे सेव थी करे कीअं लिकाए थी कीअं खणी थी वञे पोइ मीडिया जो या ॿियनि एक्टर्स जो जेको आहे हिन सां रवैयो कहिड़ो हूंदो आहे उनजो गवाह आहियां पर डिस्क्लोज़ नथा करे। हाणे ॾिसो तव्हां हिकिड़ो विक्टिम उनखे त ईअं सम्झो त लाइफ टाइम असर थींदो उनजी सॼी ज़िंदगी ख़तम थी वञे ठीकु असां वटि साइकोलॉजिकल रिहेबिलिटेशन बहाली थिए ई कोन थी समाजी बहाली थिए ई कोन थी ऐं उहो सॼी ज़िंदगी उन कर्ब में उन तकलीफ़ में उन ॾुख में उन पीड़ा में उन अज़ियत में गुज़ारे थो। उनखां पोइ जेका फैमिली आहे ख़ानदान आहे जंहिंमें उहो जंहिंजो ॿारु आहे या उहो औरत आहे या को वॾो आहे उहो सॼी ज़िंदगी उनजे मथां चिथरूं थियनि थियूं उनजे मथां उन्हनि जा रिश्ता कोन था अचनि उहे जीअं चयो मारवी त उन्हनि केस वापसि वठी छॾियो त हींअर ॿार नंढा आहिनि अॻियां छा थींदो उहे सॼी ज़िंदगी उन्हनि खे ॾिसो असां वटि ख़ुदकुशियूं लिकाइजनि थियूं असां वटि जिन्सी ॾाढायूं लिकाइजनि थियूं असां वटि घरेलू तशद्दुद लिकाइजनि था सिर्फ़ु तेज़ाब जा वाक़िया जेके आहिनि उन्हनि खे बि लिकायो वञे थो पर पोइ कुझु रिपोर्ट था थियनि उनखां पोइ कारोकारी खे बि लिकायो थो वञे उनखां पोइ ॾिसो न मजबूरी कोन्हे असांखे पुलिस जो रवैयो जी मैडम चयो त पुलिस जो रवैयो पुलिस केस वठे नथी कंहिं भोतार जो कंहिं सियासी अदाकार जो उनजे मथां असरु आहे कंहिं ॿिए माण्हू जो अॼुकल्ह त माज़रत सां मीडिया जा दोस्त बची था वञनि उन्हनि जी जेका आहे न सो जेका इथिक्स चवनि थियूं त उन्हनि जी ID हाइड करणी आहे उनजी सुञाणप खे लिकाइणो आहे उनखे अलफ़ करणो आहे बे करणो आहे ते करणो आहे जॻह न आहे ॿुधाइणी ऐं फोटू त ॾियणो ई न आहे। हिन वक़्तु जॾहिं को ॿारु रेप थिए थो या को अहिड़े क़िस्म जो शिकार थिए थो त फर्स्ट लाइन जॾहिं असां पुलिस वटि वञूं था त उते कीअं था ॾिसो तव्हांखे छा करणु घुरिजे पुलिस खे ऐं वालदेन जे विच में जेको ब्रिज आहे उहो कीअं हुजणु घुरिजे। अच्छा पुलिस जा हाणे तमामु घणी हिकिड़ी चेंजिस आयूं आहिनि ॾाढो सुठो हाणे रिस्पॉन्स हाई थी वियो आहे ऐं तव्हां जॾहिं सभिनी सूबनि खे कंपेयर कंदव त सिंध पुलिस जो ख़ुसूसन औरतुनि ऐं ॿारनि जे केसिस में रिस्पॉन्स लेवल हाणे हाई थी वियो आहे ॿियनि सूबनि खां ऐं हिते असां वटि जेके बाक़ी बि मीडिया बि आहे सोशल एक्टिविस्ट बि आहिनि उहे घणा कंसर्न आहिनि घणो ॻाल्हाइनि था घणो हाईलाइट था कनि इन मामलात खे लेकिन बदकिस्मती जी इहा ॻाल्हि आहे कि घणा वाक़ियात भी हिते थियनि पिया त असांखे स्टिल दिस इज़ नॉट द एंड देयर इज़ अ रूम फॉर द इम्प्रूवमेंट अञा बि असांजा जेके CSS ऑफिसर्स आहिनि जेके असांजा सुठी पोस्टुनि ते वेठा आहिनि ऑफिसर्स DIGs SSPs उहे तमामु जेको आहे सुठो रिस्पॉन्स ॾियनि था सम्झनि था नौयत के केसिस के नौयत जेकी आहे केसिस जी ऐं रिस्पॉन्स बि सुठो ॾियनि था लेकिन हिते स्टिल असांखे असांजे थाणनि में जेके वेठा आहिनि जेके SHOs आहिनि जेके IOs आहिनि जेके उन केस खे डील था कनि स्टिल असांखे सेंसिटाइज़ करण जी ज़रूरत आहे ऐं घणे में घणी औरत खे इनकरेज करण जी ज़रूरत आहे कि उहो पुलिस ज्वाइन करे जॾहिं पुलिस में औरतूं घणियूं ईंदियूं
त हो औरतुनि ऐं ॿारनि खे अञा सुठे नमूने सां प्रोटेक्ट बि करे सघंदियूं ऐं सुठे नमूने सां उन्हनि जे मामलात के केसिस के इश्यूज़ ते रिस्पॉन्स बि करे सघंदियूं। हिकिड़ी असांजी कैंपेन बि हले पई, हुन में इहो ई आहे कि डोंट शेयर रेप विक्टिम आइडेंटिटी। त मां इहो ई चाहींदमि कि असां पंहिंजे हिन प्रोग्राम जे ज़रिए जेके भी ॿुधण वारा माण्हू आहिनि, कंहिं भी फील्ड खां तालुक़ रखण वारा, जेतिरो थी सघे तव्हां उन विक्टिम जे मामले खे हाईलाइट कयो, लेकिन उन्हनि जी आइडेंटिटी पर मारी ॾिसो न इहे जॾहिं असां इहा त इन ॾिसो इहा जॾहिं ॻाल्हि कयूं था असां त विक्टिम जी आईडी हाइड करण जी, त इन ई हाइड करण जे चक्कर में जेको केस सॼो आहे उहो मुतासिर थी थो वञे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त उहो सिर्फ़ु उन विक्टिम खे असां लिकाइण जे लाइ उनजो केस जो ई जेको न, तव्हां मूंखे सिर्फ़ु हिकिड़े सवाल जो जवाबु ॾियो। हिकिड़ी ॻाल्हि मां लिखां थी कि हिन फॉर इंस्टेंस सना के जस्टिस मिले हैदराबाद मां, इहो मिसाल जे तौर ते चवां थी, उते ई मूंखे सना जी तस्वीर हणणु ज़रूरी आहे। ठीक है, सना मुंहिंजी भेणुनि वांगुरु आहे, मां सना चई छॾियो आहे, दैट इज इनफ। सना डॉटर ऑफ दिस इज हर पिक्चर। अच्छा, जेको मीडिया जो रवैयो अकील रखो हाणे मीडिया तव्हां सिर्फ़ मूंखे इन ॻाल्हि जो जवाबु ॾियो कि हिकिड़ो मौलवी हिकिड़े ॿार सां रेप पियो करे, उहा वीडियो तव्हां कंसर्न इदारे जे तव्हां हेड खे मोकिलियो, तव्हां DIG खे मोकिलियो, तव्हां SSP सां लाइ केतिरियूं मोकिलियूं आहिनि अहिड़ियूं जेकियूं रेप जूं आहिनि। खणी माण्हू वो रेप खणी था छॾनि सोशल मीडिया ते, अञा जंहिंखे नथो अचे अमल करण तव्हां सेखारियो था छा? इन सही सूरत तव्हां की चवंदो? ज़ाहिर आहे इहो मीडिया जो वॾो रोल थो थिए हिन में। एथिक्स जेका आहिनि मीडिया जा, बेसिकली असां वटि किताबनि में सभु शयूं लिखियल आहिनि। असां वटि ॾिसो त जीअं असां वटि माज़रत सां थो चवां त असां वटि जीअं डॉक्टरनि में अताई डॉक्टर आहिनि, ठीकु, ईअं मुख़्तलिफ़ शोबनि में अताई माण्हू अची विया आहिनि। ठीकु आहे, पोइ को मास्टर आहे, को सूबेदार आहे, को फलाणो आहे, को टीरो आहे मटीरो, के ॿिए डिपार्टमेंट कमु करे थो, उहो वरी कार्ड खणियो हले पियो कंहिं दोस्त जो। ठीकु आहे, उन्हनि खां असां इनकार नथा करियूं, उहे असांजा दोस्त आहिनि, पर उन्हनि खे इथिक्स सिखणु खपे। मूंखां जेकॾहिं पुछंदव न, मूंखां पुछंदव त हर डिवीज़न सतह ते जेके बि SHOs आहिनि, सही, जेके बि सहाफ़ी ब्यूरो चीफ्स आहिनि ऐं डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स आहिनि, जेके बि लीडिंग रिलीजियस स्कॉलर्स आहिनि, जेके बि आहिनि सो स्कूलनि जा हेड मास्टर्स आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो वॾी हिकिड़ो सेमिनार थियणु खपे जंहिंजे अंदरि वेही एथिक्स ॿुधाइणियूं खपनि। वुमेन प्रोटेक्शन सेल आउं कंदुसि, वुमेन प्रोटेक्शन सेल हिकिड़ो मिनट गवर्नमेंट कंदी, सिविल सोसाइटी कंदी, तव्हां कंदो, असां सभु गॾिजी कंदासूं। कमिश्नर हैदराबाद खे चऊं था, कमिश्नर लाड़काणे खे चऊं था, कमिश्नर सखर खे चऊं था। डॉक्टर साहब, इते तव्हां जेके बि लॉज असांजा खणंदा, असां हर वक़्तु चऊं था लॉज आहिनि, किथे आहिनि, एग्ज़िस्ट था कनि, त गवर्नमेंट जी तरफ़ां कमेटीज़ ठहणियूं आहिनि। किथे आहिनि चाइल्ड प्रोटेक्शन कमेटीज़? तव्हां चाइल्ड प्रोटेक्शन कमेटी जी ॻाल्हि था कयो, जेकी ये वेहन सेफ हाउसेस कोन्हनि तव्हां डॉक्टर्स के करोड़नि रुपए फंड्स आहिनि। सर, सेफ हाउसेस जी हालत तव्हां ॾिठी आहे, उते छा थो थिए? दारुल अमान जी हालत ॾिठी अथव, उन ते छा थो थिए? इन करे तव्हां गवर्नमेंट ते मतिलबु अगरि तव्हां छॾियो था त 20 करोड़ जो बजट हुजण जे बावजूद को बि सेफ हाउस कोन्हे। ठीकु आहे, किथे बि इम्प्रूवमेंट कोन्हे, नज़र नथा अचनि, उहे थियण खपनि। पोइ असां पंहिंजे ॿारनि खे इन गवर्नमेंट जे आसरे ते कीअं बचाईंदासीं? असां मीडिया जे आसरे ते आहियूं, मीडिया में आगाही प्रोग्राम थियण खपनि। जीअं अॼु तव्हां कयो आहे न, तीअं सभु मीडिया हाउसिस अचनि अॻियां। अॼु तव्हां इनिशिएटिव वरितो आहे, तव्हां हिन खां पहिरीं बि प्रोग्राम कया हुआ। असांखे माण्हू असांजी त कोशिशि ॾिसो, सिंध TV नेटवर्क जी या मीडिया हाउसिस जी कोशिशि हूंदी आहे त जेके बि हॉट इशूज़ आहिनि, जेके असांजी समाजी भलाई जा इशूज़ आहिनि, जंहिं ते असां पंहिंजे माण्हुनि खे आगाही ॾेई सघूं, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजी भेणुनि खे असां सेफ करे सघूं, उन जे आगाही जे लाइ प्रोग्राम कयूं था। त जेका आख़िर में नंढड़ो नंढड़ो कमेंट तव्हांजो थियणु ज़रूरी आहे, त आख़िर में थियणु छा घुरिजे ऐं वालदेन जे लाइ ख़ासि तौर ते ऐं विक्टिम्स जे लाइ? वालदेन ही हिकिड़ी नफ़्सियाती तौर ते जंग आहे। जेकॾहिं को विक्टिम आहे त उनजी बहाली थी सघे थी, नफ़्सियाती, समाजी ऐं जिस्मानी, ऐं उन्हनि खे इनखे शर्म जो टिको न सम्झनि, इनखे का जेको चिथर न सम्झनि। इहो वाक़ियो जीअं ॿिया मामला था थियनि, ईअं ई उनखे हैंडल कयो ऐं इनखे सेहतमंद तरीक़े सां हैंडल करे उन ॿार जी बहाली करायो, पंहिंजी बहाली करायो। नफ़्सियाती तौर ते जेको दबाव आहे उनखे रिड्यूस करियो, उहे ॿार कारमंद थी सघनि था। पूरी दुनिया में उन्हनि ॿारनि ते तमामु घणो कमु थो थिए। हिते असां वटि WPC जा वुमेन प्रोटेक्शन सेल आहे, असीं नफ़्सियात जा माहिर वेठा आहियूं, समाजियात जा माहिर वेठा आहिनि। असां सभु गॾिजी सजी उन्हनि सां गॾु बीठा आहियूं, असां उन्हनि जी आगाही जे लाइ सभु गॾु आहियूं।
मुख़्तलिफ़ इदारा कमु कनि पिया उन्हनि इदारनि खे जेको आहे स्पेस ॾिनी वञे पुलिस बि तमामु सुठो कमु करे पई ईअं न त सिर्फ़ु उन्हनि ते तनक़ीद कंदासूं ऐं कोर्ट सॻोरियूं जजिस वकिला सभु सुठो कमु कनि पिया पर जेके असांजा सियासी माण्हू आहिनि जेके असांजा लीडिंग समाजी माण्हू आहिनि उन्हनि खे उन्हनि जी पुठिभराई न करणु खपे छो त कुझु रिपोर्टूं अहिड़ियूं आहिनि जिते मुख़्तलिफ़ सियासी माण्हू दॿाउ विझनि था ऐं उहे जेके ॾोहारी आहिनि उहे बची वञनि था बची वेंदा मरी तव्हां कीअं ॾिसंदो आख़िर में जेको आहे कमु छा थियणु मतिलबु कहिड़ी पिन पॉइंट हुजणु घुरिजे जंहिंसां असां इन्हनि मासूम ॿारनि जी हयातियुनि खे बचाए सघूं सेव करे सघूं सभिनी खां पहिरीं त इहो ई चवणु चाहींदमि कि जीअं असां सां गॾु इन कोलैबोरेशन सिंध पुलिस जेके इहे सेल्स ठाहिया आहिनि ॿारनि ऐं औरतुनि जे लाइ अहिड़े क़िस्म जा जेके इक़दाम आहिनि जंहिंमें सिविल सोसाइटी सां मिली करे गवर्नमेंट अहिड़ा इनिशिएटिव वठे इहे अञा घणा स्ट्रेंथन थियनि ऐं अहिड़े क़िस्म जा अञा शयूं अचनि या हिननि खे सभु मिली करे माण्हू सपोर्ट कनि ताकी इहे वधीक मज़बूत थियनि ऐं ॿारनि ऐं औरतुनि खे घणो ॾिसो पंहिंजो रोल प्ले करिणो आहे तव्हां पंहिंजी जॻह ते आहियो डॉक्टर साहब पंहिंजी जॻह ते आहिनि मां पंहिंजी जॻह ते आहियां असांजा जेके बि अफ़सर आहिनि उहे सभु पंहिंजी पंहिंजी जॻहियुनि ते आहिनि इवन असांजे रोड ते हलण वारो जेको आम इंसान आहे उन जो बि इहो रोल आहे कि अगरि त कोई अहिड़ो अगरि असां स्पेसिफिकली चाइल्ड अब्यूज़ जे बारे में ॻाल्हायूं था ऐं असां ॾिसूं था कि कोई जेको आहे छोकिरो कंहिं बाइक ते या कोई मर्द या कोई भाई या कोई अननोन माण्हू या कोई बि रोड ते हलंदड़ कंहिं नंढड़े ॿार खे ईअं कोई घसीटे वठी वञणु या का शइ ॾेई वठणु या उनजो पाड़े वारा कोई बि तव्हांखे एबनॉर्मल शइ नज़र अचे थी त तव्हां पंहिंजी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज़रूर निभायो तव्हांजा ॿ लफ़्ज़ पुछण कि तूं हिन जो केरु आहीं उन ॿार खे बचाए सघे थो त इते असां हेठि खां वठी मथे जे लेवल ताईं खे चवंदासीं पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी सम्झो पंहिंजो पंहिंजो रोल अदा कयो छो जो ॾाढी तकलीफ़ थी थिए जॾहिं कंहिं ॿार सां जिन्सी ॾाढाई थिए थी ऐं तव्हां यकीन कयो अहसास थो थिए कि अलाए कॾहिं असां मां या कंहिंजे बि ॿार जी नेक्स्ट वारी हुजे त इन शइ खे रोकण जे लाइ सभिनी खे सीरियसली गॾिजी कमु करणो पवंदो न त असां सिर्फ़ु तयारु हूंदासीं इहे न्यूज़ रोज़ अख़बारुनि में पढ़ण लाइ या टीवी ते ॿुधण महिरबानी मारवी तव्हांजी डॉक्टर शाहनवाज़ साहब तव्हांजी महिरबानी नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त इहे जेके वाक़िया आहिनि इन्हनि वाक़ियनि खां बचण लाइ असां सभिनी खे पंहिंजी ज़िमेवारी निभाइणी पवंदी ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़